जी नाज़रीन, मुग़ी अब्दुर्रहमान जाफ़री के अगवा थे करमपुर थाने हद में 1 महीने का वधिक जो अरसो गुजरी चुको है। इन वक्त ताईं हद की करमपुर तोड़े ज़िले कश्मीर कंदकोट पुलिस मुग़वी नौजवान के बाज़ियाब कराने में नाकाम वही है। ही टियों भेरो है मुग़वी मुज़ाहिरीन पारां मुग़वी नौजवान की बाज़ियाबी लाइ इंडस हाईवे ते धरणो हयो है। अचो त मुग़वी नौजवान के हवाले से उन्हनि जे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। बाज़ार न थियो आहे। असां अॻे बि रोड 2 चकर बंदि कयोसीं। पुलिस असांखे इहो चयो आहे त तव्हांजो हफ़्ते में मोटाईंदासीं। वरी 3 ॾींहंनि जो मोहलत 2 चकर बंदि कयोसीं, घुरियऊं, पोइ बि न मोटियो आहे। असांजो अपील इहो आहे त असांखे अञा ताईं मुग़ी अब्दुर्रहमान मुंहिंजो भाउ आहे, उनखे बाज़ियाब कराए कोन सघिया आहिनि। पुलिस उन्हनि सां दाड़ेलनि सां बिट लॻल आहे, उन्हनि खां पैसा वठी उन्हनि खे छॾे थो ॾिए। हिन ताईं टाइम ताईं को कुछ न कयईं। असांजो अपील आहे DIG साहब के, SSP कश्मीर इरफान समू साहब के, महिरबानी करे असांखे पंहिंजो भाउ अब्दुर्रहमान जाफ़री जल्द में जल्द बाज़ियाब कराए ॾे। असांजो धरणो ओसी ताईं जारी रहंदो जेसीं ताईं असांखे बाज़ियाब कराए न मिले। सूबेदार ई वेठा जी दलाल बैठा पैसनि ते वठी हेॾे होॾे खाइनि था, हीअं करनि था, हीअं कनि था। SP साहब समो साहब बि नथो चए त एक्शन खणा, मां माण्हू बाधे करायां। 42 43 होॾे धरणो लॻो पिया, 3 चकर असांखे का शइ नथी मिले, मोट नथी। मुतालबो असांखे माण्हू मिले। पुलिस कुछ भी नथो करे। SHO साहब सिर्फ निंड सुतो पियो आहे, हेतिरे ते तव्हां ॾिसो त नथो अचे। जो साहबान अचनि था, माइदा 2 चकर कयूं, तव्हांखे 2 ॾींहंनि में असां रिज़ल्ट ॾींदासीं, माण्हू वठी ॾींदासीं। असांखे हिन महिल ताईं मुग़वी बाज़ियाब न थियो आहे। असांजो मुतालबो इहो आहे जेसि ताईं मुग़वी बाज़ियाब न थींदो हाणे धरणो ख़तमु न थींदो। अगले महीने जे 14 तारीख़ ते विया, ज़रे घटि 2 महीना 1.5 महीने खां मथे टाइम गुज़री वियो। रोज़ असांखे रुॻो SHO आसरा थो ॾे। SHO पंहिंजो दुकानदारी कयूं वेठो आहे। जंहिं माण्हुनि खे ॿधे थो, ॿिए ॾींहं ते वरी उन्हनि खे छॾे थो ॾे। असांखे ॿुधाए त सभु माण्हू झलियल आहिनि। बहरहाल उन्हनि मां झलियल कोई बि न आहे। ॼाणी वाणी माण्हू खे गुम कराइण में सॼो मुलविस SHO आहे। जेसि ताईं हाणे असांजो मुग़वी अब्दुर्रहमान बाज़ियाब न थींदो, असांजो धरणो ख़तमु ई न थींदो। मुग़वी अब्दुर्रहमान जाफ़री जे वारसनि जो चवणु हो त मुग़वी खे अगवा थे करमपुर थाने जे हद मां 1 महीने खां वधीक जो अरसो गुज़री चुको आहे। असीं ही 3 भेरो मुग़वी जी बाज़ियाबी लाइ रोड ते धरणो हुयो आहे। पुलिस मुग़वी खे बाज़ियाब कराइण लाइ रोज़ असांखे जेको आहे दिलासा ॾिए थी। मुज़ाहिरीन जो इहो चवणु हो त जेकॾहिं मुग़वी खे तुरत बाज़ियाब न करायो वियो त हीअ असांजो जेको एहतिजाजी धरणो आहे उहो रोड ते जारी रहंदो। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजरानी, JTN वेब न्यूज़। नारो करणो।